जन सल्ले अला तो पढ़ा शहीदन जो सालियानो उर्स मुबारक अज हिते खत्म शरीफ पढ़िया विया दुरूद शरीफ पढ़ियो वियो प्यारा मुसलमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो इन जो केॾो वॾो अजुर ऐं सवाब हिकड़ी औरत वेचारी अल्लाह जे कामिल वली हजरत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैहि जे दरबार में आई रोई अर्ज कयई त क़िबला मुंहिंजी के न्याणी विसाल करे वई वफ़ात करे वई मां चाहियां थी त ख्वाब में उन जो दीदार कयां त मुंहिंजी न्याणी कहिड़े हाल में आ ख्वाब में उन जो दीदार कयां अल्लाह जे वली फरमायो त कुल हुवल्लाह अहद 300 मरतबा पढ़ी करे इन जो सवाब तू पंहिंजी न्याणीअ खे ईसाले सवाब कर चओ सुभान अल्लाह अबा जे ईसाले सवाब सही न हुजे त अल्लाह जो वली छो न के चवे पर फरमाई तू 300 मरतबा कुल हुवल्लाह पढ़ी करे प्यारा दोस्तों फरमाई त ईसाले सवाब कर त ख्वाब में तोखे तुंहिंजी न्याणीअ जो दीदार नसीब थी वेंदो हिन औरत 300 मरतबा सूरह इखलास जी तिलावत करे दुआ घुरी रात जो ख्वाब में पंहिंजी न्याणीअ खे ॾिठई त पेरनि में डंडा बेड़ियूं ॿधल आहिनि ज़ंजीर ॿधल आहिनि जिस्म जे मथां सख़्त कपिड़ो पातल आहे सख़्तीअ में आ अज़ाब में आ तकलीफ़ में आ सुबुह जो अल्लाह जे वलीअ जे दरबार में आई रोई अर्ज़ कई त क़िबला अॻ में त न्याणीअ जो दीदार कोन कंदी हुयसि पर हाणे जो दीदार कयूं त मुंहिंजी न्याणी तकलीफ़ में आ सख़्तीअ में आ परेशानीअ जे आलम में आ अल्लाह जे वलीअ खे ॾाढो अरमान थियो दुख थियो त मां हिन खे वज़ीफ़ो ॾसियो पर हिन पंहिंजी न्याणीअ जी इहा कैफ़ियत ॾिठी अल्लाह जे वलीअ खे ॾाढो दुख थियो त इहा न ॾिसे प्यारा मुसलमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो अबा जागो पिया सुतल त कोन सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ शहीदनि जे सालियाने उर्स मुबारक जी महफ़िल अॼु अवां जे मथां हिन कब्रिस्तान वारनि जी सभिनी केड़ो तरी पवंदो प्यारा हजरत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैहि उन सागी न्याणीअ खे ख्वाब में ॾिठो त वा जन्नत में हूरन जे झुरमट में जन्नत में पई उॾामे सैर करे जन्नत में हूरन जे झुरमट में पई घुमे हजरत इमाम हसन बसरी फरमायो मां तू त अजाब में हुई तकलीफ में हुई तू त मुसीबत में हुई पर ही छोटो कारो तोखे काथा मिलियो हीअ शफ़ा तोखे काथा मिली अजाब तुंहिंजे मथां कीअं दूर थियो उन न्याणीअ फरमायो अल्लाह जा वली असांजो पूरो कब्रिस्तान सभई माण्हू जन्नती आ 5 अफराद असांजे कब्रिस्तान वारा अजाब में आ 5 उनमें कुछ मर्दा कुछ औरतूं हुयूं पर हिक ॾियारे हिकिड़ो अल्लाह जो वली उन जो रुगो हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ी करे उन जो सवाब कब्रिस्तान वारनि खे ईसाले सवाब कयो उन अम्मा फरमायो हिकिड़ो मर्तबो दुरूद पढ़ी करे उन जो सवाब असांजे हवाले कई ईसाले सवाब कई हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ी बस कई जॾहिं उन दुरूद जो चायो इहे बि जन्नती आहिनि मालूम जो हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़जे थो त उन जो एॾो सवाब आहे पर जेकॾहिं अॼु हिते असां दुरूद पढ़ूं पिया सुभान अल्लाह चऊं पिया क़ुरान जी तिलावत कयूं पिया नाज़ शरीफ थी रही आहे अल्लाह वारा ईंदा उन्हनि जो दीदार थींदो वरी दुआए ख़ैर थींदी त ॿुधायो इहो ईसाले सवाब कब्रिस्तान वारनि ताईं पहुचंदो या कोन पहुचंदो सरदार साथ दे सरदार साथ दे वन जाए दुखे सफर में जह वक्त लाश कांधी लाहे वनिल
कब्र में सरदार साथ दे आयात दे मुसलमानन रसूलुल्लाह जे गुलामन मोमिनन दीन जे लाए कुर्बानियूं ॾिनियूं इस्लाम जे लाए कुर्बानियूं ॾिनियूं अल्लाह जे हबीब जे गुलामन मां ॿिन गुलामन जो वाक़ियो ॿुधो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन मां हिकिड़ो मशहूर सहाबी अल्लाह जे हबीब जिस्म जे मथां पट जो कपड़ो पाईंदो हो रेशम जो कपड़ो पाईंदो हो कॾहिं सख्ती कान सठी हुई अमर जो वॾो नाज़नीन बचड़ो हुयो मां पंहिंजे घर खां ॿाहिरि कान कढण ॾींदी हज़रत मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु तआला अन्हु हिकु ॾियारे मके जे बाज़ार में आयो मां चयो बचड़ा जल्दी मोटी अचजा मथां रात थी वञे ऐं ऊंद थी वञे तूं घर ताईं न पहुची तकलीफ़ अचे बचड़ा जल्दी मोटी अचजा हज़रत सैयदना मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु तआला अन्हु जीअं जो मक्के जे बाज़ार में आयो अल्लाह तव्हां सां वरी वरी दीदार नसीब फरमाए मदीने शरीफ जी हाज़िरी नसीब थे तेरी एक चश्म रहमत से तेरा बीमार बेहतर है तव्हां भी मिली पढ़ायो तेरी एक चश्म रहमत से तेरा बीमार बेहतर है हजारों ते बेनुस्खों से दीदारे यार बेहतर है हजारों ते बेनुस्खों से दीदारे यार बेहतर है ॾाढा जो सुभान अल्लाह हज़रत मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु तआला अन्हु रसूलुल्लाह जो दीदार कयो अल्लाह जे हबीब जे पाक कदमन में आयो हज़रत सैयदना मुसअब बिन उमैर के जियां जो रसूलुल्लाह जो दीदार नसीब थियो दिल में ईमान जी शमा ॿरी पई हिन नढड़े साहबी रसूलुल्लाह जे गुलाम ईमान आंदो अञा काफ़ी टाइम गुज़री वियो पंहिंजे घर कोन वापस आयो मां इंतजार में यार माण्हू मक्के जे बाज़ार में मोकिलियईं त वञो मुंहिंजे बचड़े के हज़रत मुसअब बिन उमैर के वठी अचो रात जो काफ़ी टाइम गुज़री वियो हज़रत मुसअब बिन उमैर अमड़ वटि आयो अम्मा चयो बच्चा काॾे वई हुए बाज़ार त सिजल थे जो बंदि थी वई माण्हू पंहिंजनि घरनि में हलिया विया हज़रत मुसअब बिन उमैर फरमायो अॼु मां रसूलुल्लाह जो दीदार कयो अल्लाह जे हबीब ते मूं कलमो पढ़ियो मां अॼु मोमिन बणजी आयो आहियां अल्लाह जे हबीब जो गुलाम बणजी आयो आहियां जीअं जो ईमान आंदई त मां काफिरानी मां हज़रत मुसअब बिन उमैर के चयो ओ मुसअब बिन उमैर जेकॾहिं तूं इस्लाम के न छॾींदे त मां तोखे पंहिंजे घर मां निकाली ॾेई छॾींदसि हज़रत मुसअब बिन उमैर फरमायो मां सोचो त नाज़ुका नाज़नीना सख़्ती कोन सही सघंदो तकलीफ़ कोन सही सघंदो रसूलुल्लाह जी दरबार छॾे वापसि मोटींदो हज़रत मुसअब बिन उमैर फरमायो तो मूंखे तुंहिंजे माल जी मिल्कियत जी दुनिया जी सोन चांदीअ जी परवाह कान्हे का हाणे हिन सा जो सौदो हिन जान जो सौदो रसूलुल्लाह जे दरबार में करे आयो आहियां मां उहे रेशम जा कपड़ा बुलाए वरिता हज़रत मुसअब बिन उमैर हिकिड़ो सख़्तु कपिड़ो पाए रसूलुल्लाह जे दरबार में वापसि मोटी आयो अञा हिकिड़ो ॾियारो मस गुज़रियो हो अबा जागो पिया जीअं जो रसूलुल्लाह जे दरबार में पहुतो इस्लाम जी दीन जी मदद कीअं थी थिए रसूलुल्लाह जा गुलाम कीअं था मदद फरमाइनि मजनू अकाम थे असहाब इश्क में
असहाब इश्क में महबूब के नसीचा महबूब के नसीचा बेताब इश्क में बेताब इश्क में सिद्दीक गार में गड महबूब बसार हो जहनांग के दिनो जहनांग के दिनो जवाब इश्क में जवाब इश्क में दिल खोले करे चो सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भारो अज़ीज़ो दोस्तो जियां जो रसूलुल्लाह जे दरबार में पहुतो अल्लाह जे हबीब ऐलान फरमायो ओ मां रसूलुल्लाह जा गुलामो तव्हां के मां रसूलुल्लाह जो हुक्म त इस्लाम जे खातिर दीन जे खातिर हिन मक्के जे शहर के छॾे करे हबशा जे इलाके ॾे हिजरत करे वञो हज़रत मुसअब बिन उमैर के फरमायो ओ मुसअब बिन उमैर तू नढड़ो आई नौजवान नाजुक आई तो कॾहिं सफ़र कोन कयो आहे तुंहिंजो बदन नाजुक आहे तूं सती कोन सही सघंदे या रसूल अल्लाह जना खां तो महबूब ते ईमान आंदो अथसि हाणे दुनिया जूं सभु नेमतूं विसरी वयूं आहिनि मुंहिंजा महबूब दुआ फरमायो त मां बि इस्लाम जे ख़ातिर हबशा जे मुल्क ॾे इन गुलामनि सां गॾिजी हिजरत करे वञा साबी 9 सालन जी उम्र जो नढड़ो नौजवान जॾहिं सफ़र ही न कयई ॿाहिरि निकितो ई न ज़माने जूं गिरदशूं सचूं हवाऊं सर्दियूं गर्मियूं ॾिठई कोन पर दीन जी एॾी मुहबत आई जो निकिरी पियो हबशा जे इलाइक़े में आयो कुछ महीना सख्तियुनि में गुज़ारे मुसलमाननि खे हिकिड़ी ख़बर मिली त इस्लाम ग़ालिब अची वियो आहे हज़रत मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु ताला अन्हु ॿियनि ग़ुलामनि सां गॾिजी वापसि मके मोटी आयो पर अञा मुसलमाननि खे ग़लबो कोन मिलियो हो हज़रत मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु ताला अन्हु वरी ॿियो दफ़ो वापसि हबशा जे मुल्क ॾे हिजरत करे वियो अल्लाह जा हबीब मके खां हिजरत करे मदीने शरीफ तशरीफ फरमा छा काॾे विया मदीने शरीफ रब तव्हां असांखे वरी वरी दीदार नसीब फरमाए हज़रत मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु ताला अन्हु कुछ ज़माने खां बाद मदीने शरीफ में आयो अल्लाह जे हबीब सां पंहिंजी ज़िंदगी गॾु गुज़ारी मुसलमाननि जी पहिरीं जंगे बदर लॻी जंगे बदर जे अंदर मुसलमाननि जो तादाद 313 ॼणा हुयो जेका रमज़ान शरीफ जे 17 तारीख़ ते बदर जो अज़ीम मार्को दोस्तों उन बदर जे जंग में रसूलुल्लाह जे गुलामन अंसारन अल्लाह जे हबीब जे दरबार में केड़ो जवाब ॾिनो बस हिकड़ी ॻाल्हि ॿुधो पोइ कारी साहब तिलावत कंदो साईं जन बची वेंदा मकसद इहो हुयो त महफ़िल मचे जेसी ताणी साईं जन बचनि ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जेके अंसार मदीने जा
हबीबन करीमन जे हिजरत का पेरा रसूलुल्लाह ने पैगाम मोकलींदा या रसूलुल्लाह वा मक्के में तकलीफ में आयो मुझा महबूब मदीने शरीफ जो तसा अंसार मदीने जा तो रसूलुल्लाह जी हर घड़ी मदद फरमाईंदा से तो महबूब जो साथ दींदा से खत लिखंदा पैगाम मोकलींदा अल्लाह जा हबीब जी जो मदीने आया आर जो काफिलो अबू सुफियान शाम जे मुल्क का वठी करे मक्के पियो वने इन में सभिनी काफरन जो माल आ सभिनी काफरन जी मिल्कियत वा सामान आ या रसूल अल्लाह इन काफिले जो ताक़ुब कयो अल्लाह जा हबीब पंजन गुलामन सां गॾिजी करे जिया जो मस्जिदुन नबवी में निकरन था अबू सुफियान ताईं ख़बर पई उन आम रस्तो मताए ऐं समुंड वारो रस्तो वठी करे हू पंहिंजो लश्कर वापस काए मक्के रवानो थी वियो उन कासिद मोकिलियो जेको मक्के पहुतो मक्के मां वरी हिकिड़ो काफरन जो लश्कर तैयार थियो मुस्लमाननि खे ख़त्म करण जे लाइ अल्लाह जा हबीब मदीने जा साईं मस्जिदुन नबवी में निकिरी चुका साईं करीमन सभिनी सहाबा कराम खे गॾु फरमाए रसूलुल्लाह जा उहे सभई गुलाम 313 ॼणा अल्लाह जे हबीब जे पाक दरबार में मौजूद आहिनि साईं करीमन फरमायो त मूंखे मशवरो जो जंग कजे या वापस मदीने शरीफ मोटी हलजे काफरन जो लश्कर त निकिरी चुको आहे हजार जो तादाद काफरन जो लश्कर अचन पिया मुसलमानन के खत्म करण त अल्लाह जे हबीब जे गुलामन मां सोने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला ने इरशाद फरमायो अर्ज कयई या रसूल अल्लाह असां जो माल असां जी मिल्कियत असां जी जान तो रसूलुल्लाह जे मथा कुर्बान आहे महबूब हुकुम फरमायो असां जी जान कुर्बान आहे वरी ॿियो दफ़ो हुज़ूर फरमायो सैयदना फारूक आज़म साॻियो जवाब ॾिनो वरी टियों दफ़ो हुज़ूर फरमायो हज़रत सैयदना साद बिन उबाद रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह जे गुलामन मां हे मदीने जो अंसारी सहाबिया अंसारन जी अगवानी कंदड़वा अंसारन जो अगवान पाण फरमाए थो त या रसूल अल्लाह असां जो जवाब इहो आहे नहनुल लज़ीन बायऊ मुहम्मदा अलल जिहादे मा बकीना अबदा ॾाढा दिल खोले करे जो सुभान अल्लाह या रसूल अल्लाह असां तोखां अॻ में ई वाइदा करे छॾिया महबूब तुंहिंजे मथां जान हाज़िर आहे असां जिहाद जे लाइ तयार आहियूं करा दोस्तो न बदर जे जंग में काफरन जा वॾा वॾा सरदार कुरैश जा मारिया विया ऐं काफर शिकस्त खाई वापसि मके मोटी आया उन्हनि काफरन मां अबू सुफियान जी घर वारी हिंद उन जो नालो हुयो उन जा माइट बिन में शहीद माइट मारिया विया अज़ीज़ो दोस्तो हिंद काफर यानी अञा इस्लाम नांदो आहे मुस्लमान न थी आहे उन चयो त मां रसूलुल्लाह जे चाचे हज़रत हमज़ा साईं खां पलांद वठंदसि छो त उन जंग में बदर जे जंग में हज़रत हमज़ा साईं उन जे पीउ खे ऐं उन जे भाउ खे क़त्ल कयो अब जागो था सुभान अल्लाह चो दिल खोले करे चो सुभान अल्लाह कड़ा मुसलमान भारो अजीजों दोस्तों सन 6 हिजरी में शवाल महीने जी 6 तारीख में वरी उहद जी जंग लगी एडा मुसलमान उहद जे जंग में आया वड़ा वड़ा जलील कदर साहबी उहद जे मैदान में शरीक थिया हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत सैयदना अब्दुल रहमान इब्ने औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत सैयदना अबू उबैदा बिन अल जर्राह रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत सैयदना अबू दजाना रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत सैयदना साद बिन अबी वक्कास रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत सैयदना अब्दुल्लाह इब्ने जहश रज़ी अल्लाह ताला अन्हु वड़ा वड़ा जलील
क़द्र सहाबी इन ओहद जे जंग में शरीक थिया। प्यारा दोस्तो, अल्लाह जे हबीब पंजन गुलामन के फरमायो त हीअ जबल जी चोटी आ, हिन जबल जे चोटीअ तां तव्हां पोइते न हटिजो, चाहे असांखे फतह मिले या शिकस्त मिले, पर अवां इन जाइ ते बीठा हुजो। अजीजो दोस्तो, जंग लगी, हजरत सैयदना अमीर हमजा रज़ी अल्लाह ताला अन्हु उन ओहद जे जंग में काफरन के कत्ल कंदा रहा, वडी बहादुरी सां लड़ाई कंदा रहा, अल्लाह अकबर जा नारा हणंदा रहा। एतिरे क़द्र तलवार वहायूं जो पाण हज़रत हमज़ा साईं पंहिंजे हथ सां 30 काफर मारिया, 30 पहलवान मारिया। वॾो रोब तारी थी वियो, अल्लाह अकबर जा नारा लॻी विया। काफर ओहद जो मैदान छॾे वापसि पोइते भॼण लॻा, मुस्लमाननि में नारा लॻी विया। पर जेके मुस्लमान जबल जे पहाड़ीअ ते बीठा, असांजा घणा हाजी उमरो कंदड़ माण्हू, दुर्वेशन खे ख़बर न हूंदी आहे, उन हरूभर चोटीअ ते चढ़ी वेंदा आहिनि। उन ते वञण शरअन जाइज़ न आहे, छो तो ते रसूलुल्लाह जे गुलामन जो शहादत वारो खून मुबारक उते आ, उते वञी पंहिंजा पेर रखनि, उते न माण्हू उते वञी सेल्फियूं कढाईंदा आहिनि, उते वञी फोटूं कढाईंदा आहिनि। प्यारा मुस्लमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो, हेॾा मुस्लमाननि मां कुझु मुस्लमान हेठि लही आया, माले गनीमत मेड़न लॻा। काफर जेके वापसि पोइते भॼी विया, उहे वरी नई सही पाण में मुनज़म थी करे ऐं काफरन पाण में गॾिजी करे अबू सुफियान ऐं ॿियनि काफरन मां जिन्हनि जा इस्लाम न आंदो हो, हज़रत ख़ालिद बिन वलीद, अज़ीज़ो दोस्तो, नई सही वरी लश्कर तैयार करे जेका मेन जगह हुई, मेन घट हुयो, उन घट के मुस्लमाननि छॾे ॾिनो। काफरन वरी नई सही मुस्लमाननि जे मथां अहिड़ो ओचितो हमलो कयो जो मुस्लमाननि में इंतशार फैलजी वियो। अल्लाह जे हबीब जे लाइ अबू सुफियान पियो ऐलान करे त हल फीकुम मुहम्मदा, हल फीकुम मुहम्मदा, छा तव्हां में अल्लाह जो रसूल आहे, छा तव्हां में मदीने वारो साईं आहे। अबू सुफियान ऐलान कयो त माज़ अल्लाह जो हबीब शहीद थी चुको आहे। प्यारा मुस्लमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो, रसूलुल्लाह जे पाक चेहरे मुबारक ते हिकिड़े काफर तलवार वहाई, अल्लाह जे हबीब जे पाक अख जो पाण पंहिंजनि ॾंदनि मुबारकनि सां छिके जो उनखे कढियऊं त हज़रत सैयदना अबू उबैदा बिन जर्राह जो ॾंद मुबारक भॼी पियो। अल्लाह जे हबीब जे पाक पेशानी मुबारक में काफर तीर हया, रसूलुल्लाह जो हिकिड़ो ॾंद मुबारक शहीद थी वियो। अल्लाह जे हबीब जे गुलामन में हज़रत अबू दजाना रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह जे साम्हूं पंहिंजा ॿई हथ ईअं करे ऐं काफरन ॾे पुठी ॾेई करे बीही रहियो। नारे तहक़ीक़, नारे हैदरी, उलमाए अहले सुन्नत, उलमाए अहले सुन्नत, किबला साईं मुफ्ती खलील अहमद जान सभई जो जिंदाबाद, किबला साईं मुफ्ती खलील अहमद जान सभई जो जिंदाबाद। माशाअल्लाह, असांजी न महफ़िल जा ख़ुसूसी मेहमान ऐं ख़ास मेहमान खतीब पाकिस्तान, आलिम बाअमल, पीरे तरीक़त, रहबरे शरीयत हज़रत अल्लामा किबला साईं मुफ्ती खलील अहमद जान अल्लाह ज़हरी अल अशरफी साईं जन पंहिंजा कुर्ब जा कदम भरे करे असांजी महफ़िल में आया आहिनि। ये साईं जन जूं शफ़क़तूं, मुहब्बतूं, महिरबानियूं, करम नवाज़ियूं, नवाज़िशूं आहिनि जो पाण हर साल हिन सालियाने इर्स मुबारक में पंहिंजी ख़ुसूसी शिरकत फरमाए करे ऐं जलसे खे 4 चंड लॻाईंदा आहिनि। अदब सां वेहो त मां पंहिंजी ॻाल्हि
अल्लाह साईं तव्हां असांखे मदीने शरीफ जी हाज़िरी नसीब फरमाए। है तेरी एक चश्म रहमत से तेरा बीमार बेहतर है। सुभान अल्लाह न था जो हजारों ते बिनुस्खों से दीदारे यार बेहतर है। शहनशाही से बेहतर है तेरी बापोश बरदारी। सिकंदर से तेरा एक खादिमे दरबार बेहतर है। सुभान अल्लाह बड़े आवाज समझो। सिकंदर से तेरा एक खादिमे दरबार बेहतर है। तेरी एक चश्मे रहमत से तेरा बीमार बेहतर है। हजरत सैयदना अमीर हमजा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहद जे जंग में शहीद थी वयो। ओ हजरत अमीर हमजा साईं जंहिंजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तमाम महबूब जी पाक निगाह ॾिसी रही आहे। सतें आसमान ते कुदरती लिखियो पियो आहे त हज़रत अमीर हमजा अल्लाह जो शेर आहे, मां रसूलुल्लाह जो शेर आहे। सैयदना अमीर हमजा साईं के काफरन मुसल्लो कयो। कीअं मुसल्लो कयूं? हजरत अमीर हमजा साईं जो नक मुबारक कटियो वयो, कन मुबारक कटिया वया, ज़ुबान मुबारक कटी वई। प्यारा दोस्तो चप मुबारक कटिया वया। हजरत अमीर हमजा साईं जे हथनि जूं आङिरियूं मुबारकूं कटियूं वयूं। एतिरियूं तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं जो पेरनि मुबारकनि जूं आङिरियूं कटियूं वयूं। जीअं जो उहद जा शहीद गॾु कया विया। 70 शहीद उहद जा रसूलुल्लाह जा गुलाम वॾा वॾा जलीलुल क़द्र सहाबी। प्यारा दोस्तो हज़रत अमीर हमजा साईं जे लाइ ख़बर पई। साईं करीमन फरमायो त मुंहिंजे चाचे हज़रत अमीर हमजा साईं जे मथां चादर विझो। प्यारा दोस्तो इन दौरान हज़रत अमीर हमजा साईं जी भेण खे ख़बर पई त मुंहिंजो भाउ सईद शुहदा हज़रत सैयदना अमीर हमजा साईं शहीद थी वयो आहे। उहा उहद जी जंग में आई त मां पंहिंजे भाउ जो आख़िरी दीदार कयां। जीअं जो मैदान में आई हबीबन करीमन हजरत सैयदना ज़ुबैर खे फरमायो त वञ पंहिंजी अमड़ खे झल। हजरत अमीर हमजा साईं जो दीदार न करे, छो त औरत आहे, नरम दिल आहे, रकीकुल क़ल्ब आहे, मथां पंहिंजे भाउ जो चेहरो मुबारक ॾिसी न सघे। दाहूं करे आओ फगान करे हजरत अम्मा सफिया साण खे ते पैगाम पहुतो। फरमायई त मां बि आम औरत न आहियां, मां हजरत अमीर हमजा साईं जी भेण आहियां, शहीद जी भेण आहियां, सईद शुहदा जी भेण आहियां। प्यारा दोस्तो रसूलुल्लाह जो चाचो हजरत अमीर हमजा साईं जे लाइ ॿ चादरूं आंदियूं वयूं, ॿ चादरूं कफन जे लाइ। साहबी रसूलुल्लाह जा हजरत सैयदना मुसअब बिन उमैर वॾो जलीलुल क़द्र सहाबी आहे। ॿी रिवायत में आहे त ॿियो हिकिड़ो सहाबी हजरत सैयदना सुहेल रज़ी अल्लाह ताला अन्हु, उनखे कफन कोन हुयो। हिकिड़ी चादर वॾी ही, ॿी चादर नंढी। हबीबन करीमन फरमाए त कुणो विझो, जंहिंजे भाग में जेका चादर अचे उनखे उहा चादर पारायो। सुभान अल्लाह चो। प्यारा दोस्तो कुणो विधो वियो हजरत अमीर हमजा साईं जे
कुणे में नठी चादर आई। अजीजो दोस्तो साईं जन के जनवा चादर मुबारक कफन जी पाराई वई त जेकॾहिं पेरनि खां पिया पूरो कनि त मुंहुं मुबारक ज़ाहिर थी पियो पए। जेकॾहिं मुंहुं मुबारक खां चादर पूरी पिया कनि त पेर मुबारक ज़ाहिर पिया थी पवनि। हबीबन करीमन फरमायो त मुंहुं मुबारक खां कपिड़ो पूरो कयो ऐं पेरनि जे मथां जबल वारो गाह अज़खर गाह सटियो। प्यारा दोस्तो हज़रत अमीर हमज़ा साईं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जनाज़ो मुबारक पढ़ायो। सुभान अल्लाह चो। पर जनाज़ो इने पढ़ायूं हज़रत अमीर हमज़ा साईं जो जनाज़ो आॾो आहे। अल्लाह जे हबीब फरमायो ॿियो जनाज़ो खणी इन जे भरिसां रखो। साईं करीमन जनाज़ो पढ़ायो। वरी साईं करीमन फरमायो इन जनाज़े खे पुठिते हटायो, ॿियो जनाज़ो आणियो। हज़रत अमीर हमज़ा साईं जो जनाज़ो उते ई पियो हो। 70 मरतबा जनाज़ो पढ़ायो वियो। हज़रत अमीर हमज़ा साईं रसूलुल्लाह जे चाचे जो अल्लाह जे हबीब पाण पंहिंजनि हथनि सां रहमतुनि वारनि हथनि सां हज़रत अमीर हमज़ा साईं खे मज़ार मुबारक में दाख़िल फरमायो। अल्लाह तबारक व तआला उन सईद शुहदा सोणे अमीर हमज़ा साईं जे सदके में असांजनि शहीदनि जा मरतबा ऐं मक़ाम बुलंद फरमाए। असांजनि शहीदनि खे रब्बुल आलमीन जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए। रब्बुल आलमीन तां सारी जमात जो बेड़ो पार फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد جاء